असां हिते बिरामाणाबाद आया आहियूं ऐं असां सां काफ़ी दोस्त गॾु आहिनि। नवाब शाह जी सिंध क़ौमी महाराजा जंहिंमें भाउ मुनीर रबड़ो, अदा मंठार बिरोई साहब ऐं अमजद कुंदर ऐं असांजो क़ाबिल एतिराम भाउ अली रज़ा खसकली साहब, हेॾे असद अली भुट्टो अच्छा असद सां दोस्त गॾु आहिनि पर हिते परते विया आहिनि घुमण हिन साइड। हिन माग जे हवाले सां भाऊ खां थोरो पुछंदासीं हिन जे हवाले सां भई केतिरा साल पुराणो आहे ऐं ख़ासि ॻाल्हि कहिड़ी आहे हितां जी। भाऊ थोरो ॿुधाइजो असांखे। कंहिं बि क़ौम जी सुञाणप उन्हनि जा माग ऐं उन्हनि जूं तारीख़ूं हूंदियूं आहिनि। यकीनन तौर ते सिंध जी तारीख़ जी पहिरियों जेको बाब आहे, हिकु सुञाणप आहे, उहो सिंध जो ही बिरामाणाबाद जेको आहे सो शहर आहे। हिन ते अरब साम्राज 17 दफ़ा हमला सिंध ते कया। उन 17 दफ़े ते सिंध खे फतह करण जी कोशिशि कई ऐं उन ई वक़्त में पोइ हिन हिते पंहिंजो उन्हनि तख़्तु ठाहियो जंहिंजो जेको बिरामाणाबाद मां तब्दील करे उन्हनि मंसूरा उनजो नालो रखियो। ऐं सम्झां थो त जॾहिं बि साम्राज हिन सिंध ते का कई आहे, हला कई आहे या यलगार कई आहे या सिंध ते कब्ज़ो करण जी कोशिशि कई आहे त उहे पहिरीं उन्हनि जे तारीख़ी मकाननि मागनि खे, उन्हनि जे मकतबनि खे, उन्हनि जी जेके लाइब्रेरियूं हूंदियूं आहिनि ऐं इल्म ऐं तिब जा जेके बि जेके सिलसिला हूंदा आहिनि उन्हनि खे ड्राए फिट करे छॾींदा आहिनि। ऐं हिननि बि ईअं ई कयो। अरब साम्राज जॾहिं त अरब मोहम्मद बिन क़ासिम सिंध ते हला कई ऐं लुटेरो हो, फोरू हो, ठग हो, बदमाश हो, मकेरो मकारी हो ऐं फरेब हो, जंहिं सिंध ते न सिर्फ़ु का कई पर सिंध जे मागनि मकाननि खे मिसमार कयो, उन्हनि ते कब्ज़ो कयो। हितां जो सोन खां वठी सिंध जूं न्याणियूं बि जेको आहे सो पाण सां गॾु जेको आहे सो मोहम्मद बिन क़ासिम खणी वियो। ऐं हिते उन खां पोइ जंहिं सेना बि जेको आहे सो हिन जेको आहे सो हिन धरतीअ ते विढ़ियो आहे। ऐं हीअ सिंध जी तमामु वॾी हिकिड़ी तारीख़ी ऐं शाहूकार जेको आहे सो हीअ माग आहे। पर बदकिस्मती आहे त सिंध ग़ुलाम आहे ऐं ग़ुलाम मुल्कनि सां, ग़ुलाम क़ौमुनि सां अहिड़े रवैया ऐं अहिड़ी सूरत हाल पैदा थींदी आहे त उन्हनि जा तारीख़ी माग मिसमार कया वेंदा आहिनि। ऐं हिते तव्हां ॾिसंदो त इहे गॾ जेको आहे सो पिया हलंदा, कुता पिया हलनि, पर हिते हुकुमराननि पारां का बि अहिड़ी का ख़ासि पेशरफ़्त न कई वई आहे हिन जे हिकु बचाव लाइ, हिन तहफ़ुज़ लाइ या हिन खे सॼी दुनिया जे अंदरि ॿाहिरियां माण्हू सिंध जी तारीख़ ऐं ख़ासि करे बिरामाणाबाद जेके बि सिंध जा माग ऐं मकान आहिनि उन्हनि जी तहक़ीक़ कनि पिया। पर हिन मुल्क जे अंदरि सूरत हाल इहा आहे त असीं ग़ुलाम हुजण जे करे, सिंध ग़ुलाम हुजण करे, पंजाब ऐं पाकिस्तान जी ग़ुलामी हुजण करे, इस्लाम जे नाले ते सिंध खे ग़ुलाम बनाइण जे नाले जे करे अहिड़ा जेके असांजा तारीख़ी माग मकान आहिनि उहे बेयारो मददगार आहिनि। ऐं उन्हनि जी ॾिस तव्हां सूरत हाल ई ॾिसंदो त अहिड़ी लॻी पई आहिनि त को बि चौकीदार न आहे, का बि हिन ते का जेको सकाफ़त खाते जी का ऑफिस मुक़ररु न आहे। उनजो को बचाव लाइ, उनजी बका लाइ का शइ ठाही वञे, उनजी हिफ़ाज़त कई वञे। ऐं सम्झां थो हिनजी हिफ़ाज़त लाइ बि तव्हां ॾिसंदो त हिते गॾ ऐं जेको आहे सो कुता जेको आहे सो बीठा आहिनि। पर हीअ त हुननि हुकुमराननि जे कन ते जुई बि नथी चुरे। हुकुमरान न आयल जेके सुम्हुम बुकुम उमियुनि फ़हम ला यरजउन, अंधा गूंगा ॿोड़ा हुकुमरान सिंध जे हिन तारीख़ ते जी हथ सां हथ चुरांद पिया कनि, हिन खे मिसमार करण जी कोशिशि पिया कनि। ऐं यकीननि तौर ते जेकॾहिं सिंध आज़ादु हुजे हा त हीअ असांजो जेको बिरामाणाबाद असांजो तारीख़ी जेको माग आहे ऐं पहिरियों असांजे राय सियासी खां वठी समूरा जेके राय घराणे जा जेके बि बादशाह रहिया उन्हनि जेको आहे सो उन्हनि जी हिते तमामु वॾी हिकिड़ी इंसाफ़ भरी ऐं सेक्युलर जेको आहे सो हुनजी संतुलत हली। पर बदकिस्मती आहे इस्लाम जे नाले ते बिरामाणाबाद खे मंसूरा जो नालो ॾिनो वियो ऐं हिन ते कब्ज़ो कयो वियो ऐं सिंध जो माल लुटियो वियो, सिंध जी न्याणियुनि जी असमत दरी कई वई। ऐं उहो जेको हिजाज बिन यूसुफ जो भाइटियो ऐं हुनजो संदसि जो न्याणो
उहे हितां जे सिंध जी मिल्कियत खणी जेको आहे सो अरबुस्तान वियो। यकीनन तौर ते अरब बुखिया हुआ, अरब बदू हुआ, अरब जाइल हुआ, अरब ॼट हुआ, अरबनि वटि का बि मिल्कियत न हुई। उन्हनि वटि न ज़रई ज़मीन हुई, न ई उन्हनि वटि को दरिया हो, न ई उन्हनि वटि को समुंड हो, ऐं उहे मुकमल तौर ते तमामु मिसकीन ऐं ग़रीब हुया। उन्हनि जो कमु इहो हो ॿियनि ख़ुशहाल मुल्कनि खे लुटणु फिरणु, ऐं ईअं ई थियो त असांजे हिन ब्राह्मणाबाद खे बि मोहम्मद बिन क़ासिम उन वक़्त में लुटियो ऐं फुरियो हुयो। ऐं आउं सम्झां थो त तारीख़ सां जेके बि क़ौमूं हथु चुरांद कंदियूं आहिनि, उन्हनि लाइ सॼी उमिरि उहे क़ौमूं उनखे नफ़रत ऐं जी निगाह सां ॾिसंदियूं आहिनि। ऐं असीं बि अॼु ताईं बि जेको आहे सो मोहम्मद बिन क़ासिम जहिड़े ठग मकार फ़रेबी जेको आहे सो इस्लाम जे जेको चवंदा आहिनि हिते इस्लाम फैलाइणु आयो, इहो इस्लाम फैलाइण बजाए हू सिंध ते तसलत करणु आयो, सिंध जो कब्ज़ो ऐं सिंध ते ॾाढा ई जबर करणु आयो। सिंध जी जेका माला माल हुई उनजी मिल्कियत फुरण ऐं लुटणु आयो, इन हवाले सां आयो। ऐं यकीनन सिंध जे माण्हुनि खे बि पंहिंजे जेको आहे सो मागनि मकाननि जी, पंहिंजे हिन तारीख़ जी ऐं उनजी हिफ़ाज़त करणु खपे। ऐं असीं बि हिते पहुता आहियूं, पंहिंजे तारीख़ी बाग खे ॾिसी ॾाढी ख़ुशी थी आहे। हिकिड़े तरफ़ ख़ुशी थी आहे त असीं हिते आया आहियूं, गॾु थिया आहियूं ऐं पंहिंजी शइ खे ॾिसणु आया आहियूं। ऐं ॿियो इहा ॾुख थिए थी त हुकुमराननि पारां का बि पेशरफ़्त न कई वई आहे त हीअ तारीख़ी बाग महफ़ूज़ कजनि, त सॼी सिंध जा माण्हू हिन मां सबक़ु हासिलु कनि ऐं पंहिंजी क़दीमी जेको आहे सो तहज़ीब ऐं महज़ब क़ौम हुजण जी जेकी असांजी साबिती आहे, उन मां अञा वधीक तहस हासिलु कनि। बिल्कुलु भाऊ, आख़िरी ॻाल्हि हिन जे हवाले सां जेको ही साम्हूं टावर आहे, इन जे हवाले सां जल्दी ॿुधाइजो। चवनि था त कंहिं वक़्त में सुञाणप थींदी, पोइ बत्ती बार बि टावर वॾा हूंदा ऐं उते बत्ती बार बि उनजी सुञाणप थींदी त हीअ उहा साॻी जॻह आहे, मंज़िल उहा आहे। ऐं इन हवाले सां हिते बि हूंदो टावर, वॾो टावर हूंदो, बत्ती ॿरंदी हुई ऐं जेको आहे सो बेड़ा समेत जेके बि कारवां वार जा जेके सिलसिला हूंदा उहे हिते पहुचण में उन्हनि खे आसानी थींदी। वॾी महिरबानी।